नाज़रीन, सिंधड़ी में एकता ॾियारे ते सिंधड़ी जे ॻोठ हाजी हुमेर दर्स जे रहवासियुनि पारां मरहूम मोहम्मद खान दर्स जी यादि में क्रिकेट टूर्नामेंट मुनक़िद कयो वियो, जंहिंमें 15 टीमुनि हिसो वरितो ऐं रांदियुनि जा ज़बरदस्त मुक़ाबला थिया, जंहिंमें फाइनल में फ़कीर दोस्त 11 ऐं मोहम्मद खान दर्स 11 विच में कांटे जो मुक़ाबलो थियो। आख़िर में मोहम्मद खान दर्स 11 फाइनल पंहिंजे नाले करे वरितो। जी नाज़रीन, वधीक ॾिसूं था सिंधड़ी खां सबको न्यूज़ जे रिपोर्टर मोहम्मद यूसुफ दर्स जी हिन रिपोर्ट में। जी यूसुफ। सिंधड़ी में दर्स बिरादरी पारां नौजवान मोहम्मद खान दर्स की याद में ॻोठ हाजी हमीर दर्स जे रहवासियुनि क्रिकेट टूर्नामेंट रखायो, जंहिंमें 15 टीमुनि हिसो वरितो, जंहिंमें फ़कीर दोस्त 11 ऐं मरहूम मोहम्मद खान दर्स 11 फाइनल में पहुती। फाइनल जो मुक़ाबले में फ़कीर मोहम्मद खान 11 फ़कीर दोस्त 11 का मैच विन करे वरितो, जंहिंमें महिमान ख़ासि अॻूणे तालका सिंधड़ी नाज़म हाजी हमीर दर्स, सूर्य बादशाह एजुकेशन एंड स्पोर्ट्स वेलफेयर फोरम जो चेयरमैन फ़कीर शेर मोहम्मद दर्स ऐं ॿियनि शिरकत कई। उन मौक़े ते अॻूणा सिंधड़ी तालके नायब नाज़िम हाजी हमीर दर्स, सूर्य बादशाह एजुकेशन एंड स्पोर्ट्स वेलफेयर फोरम जो चेयरमैन शेर मोहम्मद दर्स, अकबर दर्स, फ़कीर अशरफ दर्स, महबूब दर्स, डॉक्टर यासीन दर्स ऐं ॿियनि कामयाब रांदीगरनि ऐं कामयाब टीमनि में इनाम पिणु विराया। उन मौक़े ते सबको न्यूज़ सां इन्हनि ॻाल्हाईंदे चयो त हम ज़बरदस्त अॼु मरहूम मोहम्मद खान दर्स जी यादि में जेको ही टूर्नामेंट इनकाद कयो वियो, हिते जी सोलंगी बिरादरी, शेख बिरादरी ऐं दर्स बिरादरी गॾियल तौर ते हीउ टूर्नामेंट जो इनकाद कयो। तमामु ज़बरदस्त टूर्नामेंट थियो, हिन में 15 टीमूं शामिल हुई। वॾी ॻाल्हि आहे, हिन टाइम में 15 टीमुनि जो हिकिड़े ग्राउंड ते हिकिड़े ॾींहं में शामिल थियणु, वरी उन टूर्नामेंट जो फाइनल थियणु, जेको हिते जी टीम जेका हुई मरहूम मोहम्मद खान जे जेको नाले सां टीम हुई मरहूम मोहम्मद खान 11, उन टीम ही टूर्नामेंट विन कयो। उनजे मुक़ाबले में जेका फाइनल टीम हारी, जेका फ़कीर दोस्त 11 हुई, फ़तेह दर्सी टीम, तमामु ज़बरदस्त उन मुक़ाबला कया ऐं मुक़ाबला करे फाइनल में रसी, मगर बदनसीबी सां जो हू फाइनल विन न करे सघी। ऐं तमामु हिकिड़ो ज़बरदस्त टूर्नामेंट थियो, जेका हिते जा महिमान दोस्त हुआ, उन्हनि टाइम ॾिनो, जंहिंमें तालके जो सिंधड़ी जो अॻूणो नायब नाज़िम हाजी हमीर दर्स ऐं मरहूम जो ॿियो चाचो अली अकबर दर्स, मरहूम जो वालिद अशरफ दर्स, ॿिया डॉक्टर यासीन दर्स ऐं हाजी मोहम्मद दर्स, यूसुफ दर्स, इलाही सारी दर्स बिरादरी, हिते मीर मोहम्मद दर्स, अली भाई दर्स, नाला खण खां खणा आहिनि, जेके हिते स्पेशली मरहूम जी यादि में टूर्नामेंट हो। हिते इनमें कई अहिड़ा दोस्त आहे जिनखे क्रिकेट सां दिलचस्पी कोन हुई, मगर हू मरहूम जी मोहबत मंझि, मरहूम मोहम्मद खान जी यादि जे करे हू अॼोके ॾींहुं हू असां सां गॾु रहिया। आख़िर ताईं हुन टूर्नामेंट सूर्य बादशाह एजुकेशन एंड स्पोर्ट्स वेलफेयर फोरम पारां तमामु घणो थोराइतो आहियां हिते जी इंतिज़ामिया खे, त हुन मूंखे पिणु हिसो ॾिनो ॻाल्हाइण जो, ऐं हिते आख़िरी जेको आहे टूर्नामेंट जे फाइनल में मदु कयो, ऐं हिकु दफ़ो वरी मुबारकबाद ॾियां थो हिते जी इंसान जेका रांदि रखी उन बारे में कुझु कमेंट ॾींदा। नौजवान खे इहो कमेंट ॾिनो त अहिड़ा टूर्नामेंट जेको आहे सो हर ग्राउंड में हर जॻह ते थींदा रहनि। इन्हनि में इहो फ़ाइदो आहे त नशे खां या ॿियनि कंहिं अॼनि खां असांजे नौजवान छोकिरा जेको बचंदा। अॼु टूर्नामेंट जेको थियो अलहमदुलिल्लाह दर्स फ़कीरनि करायो, मोहम्मद खान दर्स, जंहिंमें डिसिप्लिन तमामु बहितरीनु हो ऐं नौजवान छोकिरनि जो जेको रुझान आहे असांखे सिंध वारा जेके सिंध में जेके रहंदा दोस्त असांजा जेके बि आहिनि, सिंध में जेके रहंदा आहिनि, जो मक़सदु न आहे जेके सिंधी ॻाल्हाईंदा, बल्कि पूरी सिंध में उन्हनि खे इहो मुंहिंजो पैगाम आहे त गेमूं खेॾो, तालीम हासिलु कयो। जेकॾहिं गेमूं असां वटि अहिड़ियूं थींदियूं रहंदियूं त असांजा नौजवान नशे खां हर शइ खां इन्हनि शइ खां बचंदा। वॾी महिरबानी। अवां टूर्नामेंट खेॾियो, हिन में छा वांगुरु महसूसु थियो? अवां जी कोशिशूं बि सुठियूं हुयूं। माशाल्लाह हीउ टूर्नामेंट तमामु बहितरीनु थी गुज़रियो, जिनमें 15 टीमुनि हिसो वरितो, जंहिंमें मरहूम मोहम्मद खान जी टीम इन टूर्नामेंट विन कयो ऐं असांजी टीम फ़कीर दोस्त 11 हीउ टूर्नामेंट जे फाइनल में पहुती ऐं छोकिरनि तमामु भली रांदि ॾेखारी ऐं असां टूर्नामेंट हारिजी वियासीं, पर बेस्ट विशिस माय टीम। थैंक यू। जेको टूर्नामेंट इहो अवां हिते खेॾियो, अवांखे हिते छा महसूसु थियो टूर्नामेंट जे बारे में कुझु ॿुधाईंदा? बिस्मिल्लाह रहमान रहीम। तमामु बहितरीनु टूर्नामेंट हो, इंतिज़ामिया